तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो मानुष तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो मानुष तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो मानुष तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो भजन हरिय जो करणो भजन हरिय जो करणो निस दिन नाम जपे सतगुर जो ध्यान हरिय जो धरणो निस दिन नाम जपे ध्यान हरिय जो धरणो निस दिन नाम जपे हरिय सतगुर ध्यान हरिय जो धरणो निस दिन नाम जपे सतगुर जो ध्यान हरिय जो धरणो मनुष्य तन में तोखे प्यारा भज सफाई गाने हिचमिच मनुष्य तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो मानुष तन में तोखे प्यारा भजन हरिय जो आवाज साफ हो गई, धीरे धीरे समझ में। आशा तृष्णा चिंता त्यागे तिन तपन के हरणो आशा तृष्णा चिंता त्यागे तिन तपन के हरणो पंज विकार करे वस पहिंजे मन दुश्मन सा लड़नो पंज विकार करे वस पंजे मन दुश्मन सा लड़नो मनुष्य तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो तन में तोखे प्यारा भजन हरिय जो करणो कूड़ कपट खोटन कंबन सा तुहिंजो कुछ ना वरणो एकानवे कूड़ कपट खोटन कर मन मां तुहिंजो कुछ ना वरणो कूड़ कपट खोटन कर मन मां तुहिंजो कुछ ना वरणो कूड़ कपट खोटन कर मन मां तुहिंजो कुछ ना वरणो भोग विषय खां रोके इंद्रियों भाव साहिर दो भरणो भोग विषय का रोके इंद्रियों भाव साहिर दो वरणो हिन जो ट्रबल बेस धीरो कर कहे टेऊं हठ हुअण हटाए जियरे जग में मरणो कहे त्यों हट हुअण हटाए जियरे जग में मरणो सेव करे सतगुर संतन जी भव सागर मातरणो सेव करे सतगुर संतन जी भव सागर मातरणो भवन हो निस दिन नाम जपे सतगुर जो ध्यान हरिय जो धरणो निश दिन नाम जपे सतगुर जो ज्ञान हरिय जो धरणो मानुष तन में तोखे प्यारा भजन
श्री राम। श्री राम सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणी जन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। भगवान जो भजन हर कंहिं माण्हू खे कंहिं बि हालत में कीअं न कीअं कहिड़ी न कहिड़ी तरह एनी हाउ करिणो ई करिणो आहे। सम्झो भाई कोई जन न करे त ईअं उन जी गाॾी न हले। हिकिड़ी ॻाल्हि आहे भजन भले करे या न करे उहा ॻाल्हि ॿी आहे, पर करिणो पवंदो। अॼु न कंदो सुभाणे कंदो। रोटी आहे हर कंहिंखे खाइणी पवंदी कि न पवंदी। भोजन ऐं भजन ॿई शयूं ज़रूरी आहिनि। भोजन बि खाइणो आहे। अॼुकल्ह हिसाब किताब थी वियो आहे, चइबो भोजन भले घटि खा वरी ॿी शयूं खा, चटाकर या भाई डाइट ते हलणो वरी त सलाद वलाद खा, पर रोटीअ खां सवाइ गाॾी हलणी न आहे। हिकिड़ो सिंधीअ सवली सिंधीअ में हिकिड़ो चए पियो, चई अन्न खां सवाइ मन बेईमान आहे। ईअं पियो चए, अन्न खां सवाइ मन बेईमान आहे, माना अन्न खां सवाइ गाॾी हलणी न आहे। तीअं भॻवान जे भजन खां सवाइ गाॾी कंहिंजी हलणी न आहे जीवन जी। कोई केतिरो बि करे दुनिया में सभु करे, जेकी बि करिणो अथसि त उहो करे भले, पर करण खां पोइ बि उनखे भॻवान जो भजन करिणो ई पवंदो। जॾहिं भॻवान जो भजन न कंदो त उहो जीवन में अॻिते न हली सघंदो। एतिरो आहे जीअं भाई थोरो राहत फराहत मिलंदी आहे न, कीअं मिलंदी आहे भाई सलाद वलाद खाई वठि न। रोटी आहे भाई मसालो न खा त हीअ खा, हीअ न खा त हीअ खा, हीअ न खा त हीअं कुझु थी सघंदो आहे। त ईअं तोखां भॻवान जो भजन नथो थिए त वरी कुझु ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाइण जूं आहिनि, उहे छा करणियूं आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। प्रेम सां चओ श्री राम। जे भजन न थिए भगवान संदो तूं उम्र ईं बर्बाद न कर। जे भजन न थे भगवान संदो तू उम्र बर्बाद न कर। जे सुकृत तोखां कोन सरेता अजाया भी अपराध न कर। जे सुकृत तोखां की नसर ता जाया भी अपराध न कर। 5 दफ़ा हरे राम हरे हरे राम हरे राम हरे राम। चओ हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम। जे भजन न थे भगवान संदो तूं उम्र ईं अपराध न कर। जे भजन न थे भगवान संदो तू उम्र ये अपराध न कर। जे सुकृत तोखां कोन सरेता अजाया भी अपराध न कर। जे सुकृत तोखां कोन सरेता जाया भी अपराध न कर। या ज्ञान ध्यान सिख सतगुर खां या सिमरन कर सतनाम संदा। या ज्ञान ज्ञान सिख सतगुर का या सिमरन कर सतनाम संदो। हरे राम हरे राम हरे राम हरे राम। या ज्ञान ध्यान सिख सतगुर खां या स्मरण कर सतनाम
ध्यान पुॼे तां अजायूं ॻाल्हियूं यादि न करजां। ज्ञान न तोखां ध्यान पुॼे तां जायूं ॻाल्हियूं यादि न कर। हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम। हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम। एवा ज्ञान ध्यान पुॼंदो आहे या ज्ञान जूं ॻाल्हियूं भले न ॿुध, सत्संग भले न ॿुध, अजायूं ॻाल्हियूं घर वेही कर, उहे बि न कर। छूट आहे, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे, पर न घर में ॻाल्हियूं वेही करणियूं आहिनि, बकशक गपशप करणी आहे, बकझक करणी आहे, पर ज्ञान जी ॻाल्हि न करणी आहे। चई मूंखे 8 कलाक वेही मथो खपाइनि, क्रिकेट आहे न या न वणंदी आहे, अमेरिका में न ॾिसंदा आहिनि। मां सुठी ॻाल्हि आहे, चई पर हाकीअ पुठियां सिर विञाईंदा आहिनि। ॻाल्हि त ओतिरी थी न, क्रिकेट 8 कलाक ॾिसो या हाकी 8 कलाक ॾिसो, ॻाल्हि त ओतिरी न आहे। भॻवान जे भॼन जी ॻाल्हि माण्हू केरु न करे त कोई चिंता जी ॻाल्हि न। अजायूं ॻाल्हियूं छो थो करे, खिटपिट जूं ॻाल्हियूं छो थियूं करे, उहे वरी न करणु खपनि। जे उन खां बचे इन खां त भॻवान जी ॻाल्हि कर, उहा सुठी न। ॻाल्हि त मिड़ई तोखे करणी आहे, कंहिंजी पराई पचर में वेही कबी ऐं भॻवान जी जेका लीला आहे उनजो बि गुणगान कयो। भॻवान जे माण्हूअ जी पचर न कर, भॻवान जी पचर कर, ॻाल्हि ओतिरी आहे, कोई फ़र्क़ु वारी ॻाल्हि न आहे। पर भई कुझु त माण्हूअ खे करिणो ई पवंदो। इहो अॻिते लिखंदा, या भाग वैराग बणाए भलो, या सेवा कर तूं संतन जी। या भाग वैराग बनाए भलो, या सेवा कर तूं संतन जी। हरे राम हरे राम हरे राम हरे राम। या भाग वैराग बनाए भलो, या सेवा कर तूं संतन जी। या भाग वैराग बनाए भलो, या सेवा कर तूं संतन जी। या सेवा कर तूं संतन जी। या सेवा कर तूं संतन जी। जे भाग हाँ जे भाग वैराग न तोखां बणे तूं वक्त पंहिंजो बर्बाद न करे। भाग वैराग न तोखां बणे तां वक्त पंहिंजो बर्बाद न कर। हरे राम 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 हरे 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 राम। जे भजन न थे भगवान संदो तूं उम्र ईं बर्बाद न कर। जे भजन न थे भगवान संदो तूं उम्र ईं अपराध न कर। जे सुकृत तोखां की न सरे तां अजाया भी अपराध न कर। जे सुकृत तोखां की नज़र तां जाया भी अपराध न कर। सुठा कम नथा पुॼे, अपराध छो थो करी? सुठा कम न कर त न कर, पर अपराध कंहिंजा ॾोह त वेही न कर न भाई। या भाग वैराग बणाए भलो, या तूं वैराग रख, विषयनि खां पासीरो थी तुंहिंजो भाग बणिजी पवंदई। पंहिंजे भाग खे सुठो बणाए, संतनि महात्माउनि जी सेवा कर,
पर चई थे मूंखां भाग भी न थींदो, विषयनि खां वैराग भी न थींदो, कोई ॻाल्हि न आहे। त जेको भाग अथई उनखे त न ऊंधो कर, वक़्तु पंहिंजो बर्बादु कर, पंहिंजो भाग आहे वक़्तु आहे उनखे अजायो त न कर, जेको अथई उनखे त न विञाए। ठाहे त अॻिते कमाई त भले कमाए, जे न कमाई त जेको अथई सो त न विञाए। प्रेम सां चओ श्री राम। साईं शांति प्रकाश महाराजन 1977 में जयपुर में सम्झो भई गादीअ ते वेठा साईं सराम शरीर छॾियो, उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि ओॾी महिल चई साईं जिन त अपार कृपा कई आहे, उन्हनि जो केतिरो शान आहे केतिरो मान आहे असांखे ख़बर कान्हे, अंत न आहे, पर जेतिरो बि आहे शल इहो क़ाइमु रहे, पोइ ते त न वञूं, अॻिते वधीक न कयूं त न कयूं, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे। जेतिरो आहे इहो ई संभाले रखूं, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। त सभिनी माण्हुनि जो इहा ॻाल्हि सची आहे। माण्हूअ खे जेकी आहे उन खां पोइ ते त न करे न भई, पोइ ते न हुजे। उठ आहे न उठ, उहो माना लघु शंका कंदो न, पोइ ते कंदो आहे, चई उठ वांगुरु पोइ ते त मुठी आहे, उठ ईअं हूंदो आहे। त ईअं त न हुजे न माण्हू पोइ ते ई किरे वञे, ईअं न हुजे। अॻिते वधे, जेतिरो वधे उहा सुठी ॻाल्हि आहे, पर पोइ ते पंहिंजे भाग खे घटाए, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। उहो अॻिते लिखनि था, या प्यार वीचार जी वाट हलो, या नाथ अनाथन जो बण तो, या प्यार वीचार जी हलो, या अनाथन जो बण तू। हरे राम हरे राम हरे राम हरे राम, या प्यार वीचार जी वाट हलो, या नाथ अनाथन जो बण तो, या प्यार विचार जी वाट हलो, या नाथ अनाथन जो बण तू। या नाथ अनाथन जो बण तो, या नाथ अनाथन जो बण तू। जे नाथ अनाथन जो न बणी ता गरीबन सां बगदाद न कर। नाथ अनाथन जो न बणी ता गरीबन सां बगदाद पंज न दफ़ा। कर। हरे राम 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 हरे राम। जे भजन न थे भगवान संदो तू उम्र ई अफराद न कर। जे भजन न थे भगवान संदो तू उम्र ये अपराध न कर। जे सुकृत तो खां को न सरे ता अजाया भी अपराध न कर। जे सुकृत तो का कौन सरेता जाया भी अपराध न कर। भगवान जो भजन कंदे इहा उमिरि ठही पवंदी, जे ठाहे त ठाहे न त डाहे त न। इन उमिरि खे अजायो त न विञाए। जे तोखां सुकृत माना सुठो कमु न पुॼे त ॾोहनि जा कम बि न कर। तूं प्यार सां हल, वीचार सां हल, विवेक सां हल, सम्झ सां हल। कीअं? कोई ग़रीब आहे, कोई अनाथ आहे, कोई बेवा, उनखे थोरो सहारो ॾे। तूं उन अनाथ जो नाथ बणिजे न, उहो भॻवान जो दर्जो आहे। भॻवानु कंहिंखे चइबो आहे भई भॻवानु आहे अना दीनानाथ, दीननि जो बि नाथ आहे। दीना या नाथ जंहिंमें भई लाचारी आहे, उन लाचार जो बि आचार करण वारो परमात्मा आहे। प्रेम सां चओ श्री राम। त या त तूं नाथ बण अनाथनि जो, जेके अनाथ आहिनि, ग़रीब आहिनि, यतीम आहिनि, बेवा आहिनि,
वेचारा आहिनि उन्हनि जो तूं घटि में घटि को चारो त कर, ईअं छो थो करी? उन्हनि जो कुझु न कुझु सहायता वारो बणिजी पओ। चई पाण खां त इहो कमु न थिए, पाण उन्हनि खां वास्तो न रखूं। चई ठीकु आहे, न कर, उन्हनि जो खून त न बि। ग़रीबनि खे ॾे न ॾे त न ॾे, पर रत त न पी न उन्हनि जो भाई। ग़रीबनि सां बग़दाद, उन्हनि सां बेईमानी न कर, ठगी न कर, उन्हनि खे ॿीणो त सताए न। भई सुख ॾीं तो त ठीकु आहे, नथो ॾी त न ॾे, पर उनखे सताई, उन्हनि जो रत पी, उन्हनि खे निचोड़ी, इहा ॻाल्हि सुठी न आहे। जे नाथ अनाथनि जो न बणी, तव्हां ग़रीबनि सां बग़दाद न कर, उन सां बेईमानी न कर, ठगी न कर, उन्हनि जो रत बत पी न, जेतिरो थी सघई उन्हनि खे सुख ॾे, हे दुख ॾींदो ॾे। पर पोइ उन्हनि जी वरी आह जेका निकिरंदी न उन खां तूं पहुची न सघंदे। मत सता किसी गरीब को, गरीब रो देगा और उसकी आह, उसका दर्द तुझे जड़ से खो देगा। तोखे सफ़ा जड़ खां ई कटे छॾींदई, तूं ईअं न कर। या त नाथ अनाथनि जो बण ठीकु आहे, जे न बणी त ग़रीबनि सां बेईमानी ठगी न कर, उन्हनि खे सताए न, उन्हनि खे दुख न ॾे, उन्हनि जो रत न पी। अॻिते लिखनि था, या प्रेम सिखो पहला जमिसल, या नेम सिखो नारद वांगे। या प्रेम सिखो पहला जमिसल, या नेम सिखो नारद वांगे। हरे राम हरे राम हरे राम हरे राम। या प्रेम सिखो पहला जमिसल, या नेम सिखो नारद वांगे। या प्रेम सिखो पहला जमिसल, या नेम सिखो नारद वांगे। या नेम सिखो नारद वांगे। या नेम सिखो नारद वांगे। जे प्रेम न तो खां नेम पुॼे तां जहान भई जिरहाद न कर। जे प्रेम न तो नेम पुॼे त जहान में जिरहाद न कर। हरे राम हरे राम हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम। नव दफ़ा चढ़ो आहे, हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम। वरी भी नव दफ़ा, हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम हरे राम। जे भजन न थे भगवान संदो तूं उम्र ई अफराद न कर। जे भजन न थे भगवान संगो उम्र ई अपराध न कर। जे सुकृत तो खां तीन सरेता अजाया भी अपराध न कर। जे सुकृत तो की न सरेता जाया भी अपराध न कर। साईं प्रेम कर। पहलाज भगत केतिरो भगवान सां प्रेम कयो, मरंदे मरियो, मोह कोन, पहाड़ तां किरियो, हाथियुनि जे पेरनि में पियो, नांगनि जे विच में आयो, समुंड में उनखे ॿोड़ियो वियो, पर उन भॻवान जो प्रेम न छॾियो, माना न छॾियो। नारदान जो नेम आहे, भॻवान जी भक्ति कंदो आहे, भॻवान जो दर्शन कंदो आहे, सेवा कंदो आहे, रोज़ु भॻवान वटि ईंदो वेंदो आहे। चई त भई नारद खे श्राप मिलियल आहे, उहो 2.5 घड़ियूं माना 1 कलाक खां वधीक किथे विहे न। चई कोई चिंता न, भॻवान दर्शन करणु वेंदुमि पियो न, अचवञ में बि मूंखे आनंद आहे। या प्रेम सिखो पहलाज मिसल, या नेम सिखो नारद वांगे। जे प्रेम न तोखां नेम ॿुथे त जहान ॿई पंहिंजा 2 जहान विञाए त न। भई उन में छा कर, उन परमात्मा जो ध्यानु कर।
भगवान जो ध्यान कर। भगवान जो ध्यान कंदे अंतरात्मा उन पार ब्रह्म परमात्मा खे यादि कंदे त पोइ तुंहिंजे जीवन में आनंद थी पवंदो। ऐं तुंहिंजे मन मां जेको अज्ञान आहे न इहो कॾहिं वेंदो ई न आहे, पर अज्ञान वेंदो ज्ञान सां। जीअं ऊंदहि कीअं वेंदी आहे, कोई दुनिया में रस्तो न आहे, हिकिड़ो प्रकाश। अंधेरो कॾहिं वेंदो जीअं असां बत्ती ॿारींदासीं, रोशनी कंदासीं, कहिड़े बि तरह सिज जी या कहिड़ी बि रोशनी कबी त पोइ ऊंदहि हली वेंदी। त अज्ञान कीअं वेंदो, दुनिया में लखो पाव कयो, करोड़ो पाव कयो, जे ज्ञान न थियो त अज्ञान न वेंदो। अज्ञान वेंदो आहे ज्ञान सां। उहो कीअं ज्ञान थींदो उहो ॿुधाईंदा। पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान धरण सां ऐं सुमरण सां, 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 मोह मिटे अज्ञान धर्मन, मोह मिटे अज्ञान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म पार ब्रह्म, पार ब्रह्म सां पंहिंजे धर्म सां, ब्रह्म सां पंहिंजे धर्म सां, कुर्ब कर्म सां शान शर्म सां, कुर्ब कर्म सां शान शर्म सां, भाव भरम सां न्याज़ नरम सां, भाव ब्रह्म सां ध्यान धर्म सां, प्रीत सदा कर पाण धर मन, प्रीत सदा कर पाण धर मन, पार धर्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान खे धर तूं जियर मर तूं, ध्यान के दर तू जिया रे मर तू, ध्यान खे धर तूं जियर मर तूं, ध्यान के दर तू जिया रे मर तू, थियो अमर तूं तार मातर तूं, थियो अमर तूं तार मकर तू, हो थियो अमर तूं तार मातर तूं, थियो अमर तू तार मकर तू, छॾ घर दर तूं ख्याल न कर तूं, छॾ घर दर तू ख्याल न कर तू, भली कंदो भगवान धर मन, भली कंदो भगवान धर मन, पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान धर्मन, पार ब्रह्म जो ध्यान ध्यान धरण सां ऐं सुमरण सां, 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 मोह मिटे अज्ञान धर मन, मोह मिटे अज्ञान धर मन, पार ब्रह्म जो ध्यान धर मन, पार ब्रह्म जो जी भाई तू भगवान जो ध्यान इन खां सवाइ त दुनिया में कमु हलंदो ई न। 100 दफ़ा केरु घुमी अचे, घुमी घुमी बि साॻी जॻह ते ईंदो।
100 सुवाल पुछो ऐं 100 सुवाल खां पोइ 100 ॻाल्हियूं कयो, तंहिंखां पोइ बि भॻवान जो भॼन करिणो ई पए। जीवन में हिकिड़ी अणछुट ॻाल्हि आहे, कॾहिं भॻवान जो भॼन केरु न करे, बिन हरि भॼन न भवतरि इहा सिद्धांत अपील। तुलसीदास महाराज साफ़ लिखियो चई इहे पके में पको सिद्धांत आहे। भॻवान जे भॼन खां सवाइ कोई माण्हू संसार मां पार थिए ईअं थींदो ई न। छा बि दुनिया में थी सघंदो आहे, कुझु बि केरु करे, ईअं सम्झो अणथियणियूं ॻाल्हियूं बि थी वञनि, भॻवान जो दर्शन बि थी वञे भॻवान जे भॼन खां सवाइ। थियो बि आहे घणनि खे भॻवान जे भॼन खां सवाइ फल मिले न मिले, दर्शन थी सघे थो, पर भाई माण्हूअ खे संसार मां पार थियणो आहे त भॻवान जो भॼन करिणो ई पए। जे चए मां भॻवान जो भॼन कयां त भॼन न कयां त संसार मां पार मिड़ई न थींदो। दुनिया में कुझु बि थिए, संसार में पियो भिटकंदो, पियो संसार चक्कर में हलंदो। भले दुनिया में ऊंचे पद ते पहुची वञे, केतिरो ऊंचो थी वञे, भॻवान खां बि मथे पहुची वञे, पर पार कॾहिं थींदो, संसार मां तरंदो कॾहिं, जॾहिं भॻवान जो भॼन करे। हिकिड़े चयो साईं काशीअ में मरण सां माण्हू मुक्त थींदो आहे। काश्याम मरणान मुक्ति, काश्याम माना काशीअ में, मरणान माना मरण सां मुक्ति थींदी आहे। कीअं थींदी आहे? चई शंकर भॻवानु आहे न, उहो वरी उनखे कन में राम चवंदो आहे, उहो राम जपींदो आहे, अरे जपण खां पोइ ई पार थियो न। काशीअ में मरण सां मुक्ति न थी, राम जपण सां मुक्ति थी। इहे दुनिया जा केतिरा बि ॻाल्हियूं खणी अचो, पर आख़िर में इहो ई तव्हांखे मिलंदो न, भॻवान जो भॼन कयो त पार थियो, न त न थियो। हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे, इन में कोई आहे ई कोन। बिन हरि भॼन न भवतरीय इहा सिद्धांत अपील। इनखे केरु बिना सिद्धांत जे काई ॻाल्हि थिए ई न थी सघंदी। हिकिड़ो ई कारण आहे, माण्हूअ जो जनमु थींदो आहे अज्ञान सां ऐं मुक्ति थींदी आहे ज्ञान सां। जेसि ताईं माण्हूअ खे अज्ञान आहे तेसि ताईं जनमु हलंदो ई हलंदो, पर ज्ञान थियो त अज्ञान वियो त मुक्ति थी, संसार मां पार थियो। ऐं उहो ज्ञान कहिड़ो हुनखे थींदो? भॻवान जे भॼन करण जो। जेतिरी बि दुनिया में मां बि खोड़ वेही मथो खपाईंदो आहियां, भई हीअं थिए, पर भाई ईअं कुझु न। चई हिनखे साईं ज्ञान सां लिखियलु न आहे भई ज्ञान सां मुक्ति थींदी आहे। चई लिखियलु आहे रिते ज्ञानान न मुक्ति। छा लिखियलु आहे? माना छड़ो ज्ञान सां मुक्ति न थींदी। चई छड़ो वरी छा थींदो आहे? चई ज्ञान सां गॾु भक्ति खपे न, राम राम जपींदे त पार थींदे, न त न थींदे। हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे, भॻवान जो भॼन केरु करे, ज्ञान में करे, ॼाणी कयो या अणॼाण कयो, सम्झी कयो या बेसम्झी कयो, कीअं बि मिड़ई भॻवान जो भॼन कयो। भाव को भाव अनिख आलसहू नाम जपत मंगल ॾिसी दसहू। तोखे भावना श्रद्धा हुजे त बि भॻवान जो नाम जप। हाणे श्रद्धा न अथई, बिना श्रद्धा चई असांखे डन। तूं भॻवान जो भॼन कंदे असांखे त मिड़ई कीअं न कीअं हलंदी ॻाल्हि। भले तोखे प्रेम न आहे त न अथई, प्रेम पाण ई पैदा थी वेंदो। भॻवान जे भॼन कंदे कंदे प्रेम छिकिजी वेंदो। उन में असुलु अहिड़ो हिसाबु रखियलु ई आहे। खोटी भावना हुजे चिंता न कर, भॻवान जो भॼन कंदे खोटी मां पाण ई सुठी बणिजी वेंदी। वाल्मीकि ऋषियो भाव सहित शंकर जपियो, कर को भाव मुनि बाल। वाल्मीकि ऋषि उनखे चवनि तूं राम जप। चई मां राम न जप, भई इहो न जपे सघां, राम न पियो चए। चई जेको माण्हू मरा चवण सां म ऐं रा चई सघो थो, पर रा ऐं म छो नथो चई सघे? चई पोइ हुनखे प्रेम पैदा बि त करिणो आहे न। राम चवण सां प्रेम पैदा थींदो, मरा चवण सां प्रेम पैदा न थींदो। राम चवण सां प्रेम पैदा थींदो त राम उहो ई आहे, कीअं न कीअं प्रेम पैदा कंदो। पर त मरा चवंदो त उहो वरी जॾहिं उबतो थिए पोइ वरी उहो साॻियो प्रेम पैदा कंदो। हुन मरा चई, मरा चवंदे राम राम बणिजी वियो, प्रेम पैदा थी वियो। पोइ उहे वाल्मीकिअ कंहिंखे बि न मारे सघंदो। हिकिड़े दफ़े चवनि था भॼन करे पंहिंजी आनंद सां ई उथियो ऐं हिकिड़ो साम्हूं हुनखे कुझु निज़ारो ॾिसण में आयो। छा निज़ारो ॾिसण में आयो? भई हिकिड़ो क्रौंच पखी आहे, उहे ॿ ॼणा ईअं वेठा हुआ त हिकिड़ो व्याध हो न मारी हो, उन हिकिड़ो तीर हयो, हिकिड़े खे मारे छॾी
ऐं उन मन में रड़ थी अरे जेको माण्हू पाण मां हेॾनि माण्हुनि खे मारी उन जे वात मां अड़े कीअं थी निकिरे। ऐं ओॾी महिल हिकिड़ो हुन सलोक ठाहियो, मां निषाद प्रशत प्रतिष्ठा त्वम अगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनादेक अवधि कामकारत। ऐं ब्रह्मा प्रकट थी वियो, चई व्याध तूं ई कहर कई छॾी, छा कई? ॿिनि पखियुनि मां हिक खे मारे छॾी, हाणे वीचारो हिकिड़ो कीअं जीअंदो? उहे पखी हमेशह ॿ गॾु जीअंदा आहिनि, न त हिकिड़ो ॿियो बि उन सां गॾु रड़ियूं करे करे मरी वेंदो आहे, अलॻि रहंदा ई कान। क्रौंच पखीअ जो मिसाल ईअं ॾिनल आहे, उहो हमेशह ॿ हूंदा आहिनि, जोड़ो ई हलंदो आहे। हिकिड़ो मरी वञो त ॿियो ओॾी खां ॾिसी ओॾी महिल ई मरी वेंदो हली, हिकिड़ो हलंदो ई न आहे। चई छा कई तो ॿिनि खे हिकदमि मारे छॾी? कॾहिं तोखे जीवन में जस न मिलंदई। मां सिंधीअ में सम्झायां, संस्कृत सम्झाइण ॾुखी आहे। मां निषाद प्रतिष्ठा तुम, तुंहिंजी प्रतिष्ठा न थियण वारी आहे, तुंहिंजो संसार में जग में जसु थियण वारो न आहे। तो छा कई? ॿिनि जोड़े पखीअ मां हिक खे मारे छॾी। हाणे हिक खे मारे छॾी, हिकिड़ो कीअं हलंदो? उहो बि मरी वेंदो। हिकु साथ हिकु तीर हयो अथई ऐं ॿिनि ॼणनि खे मारियो अथई। संसार में तोखे जस मिड़ई न मिले। ब्रह्मा छो प्रकट थियो? चई मां नालो आहे उनजो लक्ष्मीअ जो, उनजो जेको पति आहे श्री विष्णु भॻवानु, उनजो जाप कंदो त ई माण्हू खे संसार में जस मिलंदो, न त जस न मिलंदो। ख़ाली हिकिड़े पासे हले, लक्ष्मीअ जो सुम्हणु कंदो हले, लक्ष्मीअ जे पुठियां हले, माया जे पुठियां हले, भॻवान जे पुठियां न हले, जस न मिलंदो। संसार में माया जे पुठियां खोड़ हलिया, और मौत जे मरदे बि मरी विया, ख़बर ई न पई, बेमौत मरी विया। मौत सां न मुआ, पर बेमौत मरी विया। पर जिन उन माया सां गॾु उन मायापतीअ जो बि ध्यानु कयो, हिन जगत में रही करे जगतपतीअ जो ध्यानु कयो, उनखे संसार में आनंद मिलंदो आहे, ख़ुशी मिलंदी आहे, मौज मिलंदी आहे। ब्रह्मा चयो त हीउ तो कहिड़ो वचन कढी, पूरा ई सलोक ठाहियो अथई 8 अखरनि जो। मां निषाद प्रतिष्ठा तुम 8 अखर थींदा, अगम शाश्वती समा इहे बि 8 अखर थींदा, यत क्रौंच मिथुनादेक इहे बि 8 अखर थींदा, अवधि कामकारत इहे बि 8। हिकु सलोक ठाहियो अथई। हाणे वटि तूं ॿियो सॼो रामायण वेही ठाहे। ब्रह्मा आशीर्वाद कयसि, प्रेम सां चयो श्री राम। चई मां रामायण ठाहियां त कीअं ठाहियां, मूंखे ठाहिण ईंदो या ऐं कंहिं ते ठाहियां मूंखे बि ख़बर कोन्हे। पोइ नारद जो ध्यानु कई, नारद आयो, नारद खे चई मूंखे ईअं ब्रह्मा चयो आहे, मां छा कयां? चई चिंता न कर। चई हींअर अहिड़ो कहिड़ो इंसानु आहे, छा थो पुछेसि? हींअर हिन वक़्तु एट प्रेज़ेंट कहिड़ो इंसानु आहे जंहिंमें हीअ सभु गुण हुजनि? मां उन ते वेही कविता लिखां। चई आहे न राम, उन ते वेही कविता लिख। हुन वेही रामायण सॼो लिखियो आहे। चवण जो मतिलबु आहे थोरी ॻाल्हि भॻवान जो भॼन कंदो त ई माण्हू संसार खां पार थींदो, न त वरी पार न थी सघंदो। इन करे ध्यानु कीअं कजे उहो लिखनि था। अंतरमुख में ॾाढो सुख थई, अंतरमुख में ॾाढो सुख थई, ॿाहिरि मुख में ॾाढो दुख थई, ॿाहिरि मुख में ॾाढो दुख थई, जीअ में जख थे बुत में बख थे, जीअ में जख थी बुत में बख थई, अंतरमुख में ॾाढो सुख थे, अंतरमुख में ॾाढो सुख थई, ॿाहिरि मुख में ॾाढो दुख थे, ॿाहिरि मुख में ॾाढो दुख थई, जीअ में जख थे बुत में बख थे, जीअ में जख थी बुत में बख थई, मेटींदो महिरबान जग में मेटींदो महिरबान धर्मन पार धर्म जो ध्यान, धर्मन पार ब्रह्म जो ध्यान। अंतर्मुख थी ध्यानु कंदे तोखे सुख थींदई।
ॿाहिरि बि थी हिन भिट कंदे त ॾाढो दुखी थींदे ऐं तोखे जीअ में जख थींदी, जीअ में चक पवंदई ऐं सॼे बुत में बि तोखे खिटपिट थी पवंदई, शरीर में आनंद न ईंदई, मन में आनंद न ईंदई। ऐं परमात्मा जो ध्यानु कंदे त इहे तुंहिंजी जख बख सभु बुख परमात्मा मिटाए छॾींदो। इन करे तूं परमात्मा जो ध्यानु कर। ध्यान खे धारे आसण मारे, ध्यान के धारे आसन मारे, वेह पहला जतों पल थी पधारे, वेह पहला जतों पल थी पधारे। ऐं सिंधीअ में कई ॻाल्हि चवंदो आहियां पोइ लॻंदो आहे भई ईअं जहिड़ी तहिड़ी आहे, पर न। उपनिषदनि में ॻाल्हि ईंदी आहे, 4 भाउर हा, सनक सनंदन सनातन सनत कुमार। इन्हनि सोचियो असांखे ज्ञान खपे, कीअं थींदो? परमात्मा जो ज्ञान जेसि ताईं न थियो आहे तेसि ताईं शांती न मिले। ज्ञान कीअं थींदो? अज्ञान कीअं वेंदो? ब्रह्मा वटि आया त उन्हनि जी ॻाल्हि बणी न, विष्णु भॻवान वटि आया ॻाल्हि बणी न, शंकर भॻवान जो हीअ मूं वटि ईंदा ऐं ॻाल्हि न बणी त पोइ किथे बि न बणंदी। किथे त पढ़णु खपे न, मूंखे इहो सोचणो पवंदो। भॻवानु इहा ॻाल्हि सोचींदो आहे, तव्हांखे सोचण जी ज़रूरत न आहे। पोइ भॻवानु विष्णु भॻवानु शिव हलियो ऐं रस्ते ते अची करे जितां न हीअ अचनि पिया उते पहिरीं वेही रहियो। कीअं वेठो? जीअं मूर्ति वेठी आहे ॿाहिरि, जीअं न मूर्ति रखियल आहे हीअं ध्यान में ईअं वेही रहियो। हिननि चइनी सोचियो असां वञूं पिया हिन ॾे, शंकर भॻवान ई त रस्ते में वेठो आहे, पर हाणे पंहिंजी मौज में वेठो आहे, आनंद में वेठो आहे। हाणे हिनखे कीअं उथारियूं? थिए जाॻे त पोइ हिनखे चऊं न। जेसि ताईं इंतज़ारु करणु वेठा, इंतज़ारु कनि हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं इंतज़ारु कनि, चई अञा ई जाॻियो न आहे, छा कयूं? कहिड़ो हिसाबु आहे? चई त हाणे हिकिड़ो कमु कर, हीउ वेठो आहे न त में जीअं न इहो वेठो आहे तीअं असां वियूं त ईअं ध्यान में वेठा। ध्यान में वेठा त हिननि जो बि ध्यानु लॻी वियो, ध्यानु थी वियो त ज्ञान थी वियो, ज्ञान थी वियो त आनंद अची वियो। शंकर भॻवानु अहिड़ो हाणे हिनखे आनंद मिली वियो, ज्ञान मिली वियो, ध्यानु मिली वियो, पाण ग़ाइबु थी भॼी वई। कमु थियो, कमु छुटो ऐं कागर फाटो, निकिर ॿाहिरि, वरी हिते बीह बोत वरी मथो कपाईंदा, निकिर। भॻवानु शंकर उतां ग़ाइबु थी वियो, पर उन्हनि खे वरी जाॻिया त मन में शांती हुई। चई शांती किथां मिली? चई शायदि इन वेहण सां मिली आहे। हाणे उहा हिकिड़ी ॻाल्हि एतिरी, ऐं हिते हिकिड़ी अखर विया, ध्यान खे धारे आसण मारे,